नाज़रीन तव्हांखे गंबड़ मां अपडेट कंदा हलूं त गंबड़ तालुके में कोरोना SOP ते अमल न थियो। केस तेज़ी सां वधण लॻा आहिनि। ॻोठ नवाब खीमटियो में कोरोना जा वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 18 थी वियो आहे। ज़रई बैंक जो मुलाज़िम कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ घर में आइसोलेट थी वियो आहे। अहम ख़बर आहे अव्हांखे कोरोना बाबति अपडेट कंदा हलूं त गंबड़ तालुके में कोरोना SOP ते अमल न थियो आहे, जंहिंजे करे केस तेज़ी सां वधण लॻा आहिनि। ॻोठ नवाब खीमटियो में कोरोना जो वधीक केस ज़ाहिर थियो आहे। मुतासिरनि जो अंग 18 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं किशोर कुमार खां। जी किशोर। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त गंबड़ में कुछ ॾींहं अॻु जेको आहे कोरोना जा जेके केसिस वधिया ॻोठ नवाब खीमटियो आहे, जंहिंमें स्मार्ट लॉकडाउन पिणु जेको आहे लॻल आहे, पर हुते SOP ते अमल न पियो थिए, जंहिंजे करे जेको आहे आम माण्हू बि हुते ईअं घुमनि पिया, कोई बि उन ते अमल दरामद न थी सघियो आहे SOP ते, जंहिंजे करे अॼु ज़रई बैंक जो मुलाज़िम आहे हुन जी पिणु जेको आहे टेस्ट पॉज़िटिव आई आहे। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो त अञा जेके मज़ीद 60 खां वधीक जेके सैंपल्स वरिता विया आहिनि उन्हनि जो अञा रिज़ल्ट न आयो आहे। ख़दशो वधण जो ख़दशो आहे त अञा में बि मथां केस वधी वञनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।